बेड़ में एसयूपी पारां तंगवाणी पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हमीद सुमरो ऐं ॿियनि प्रेस क्लब वारो एहतिजाज कंदे चयो त पुलिस क़ौम परस्त कारकुननि खे बेगुनाह गिरफ़्तार करे पई। हुननि चयो त रहमदिल लाशारी ऐं ॿियनि कारकुननि खे गिरफ़्तार करे मथनि कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त कारकुननि खे आज़ादु करे कूड़ा केस ख़तमु कया वञनि। सूबेदारे में सहाफ़ी तपेदार ऐं पुलिस जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। सहाफ़ी बिलावल सहतो ॿुधायो त तपेदार अमीरुद्दीन सहतो खे फ़ौती कोटा तब्दील करण लाइ 3 लख ॾिना, पर कमु न थियण ते रक़म वापसि घुरी त मथसि कूड़ा केस दाख़िल कराया। हुन चयो त एसएचओ सोबोदेरो कूड़ा केस ठाहे पियो। सहाफ़ी बिलावल सहतो मुतालबो कयो त मथसि केस ख़तमु करे रक़म वापसि ॾियारी वञे। तंगवाणी में एसटीपी पारां म्यूनिसिपल कमेटी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। पीर बख्श बैलकाणी, शेर ज़मान बिजाराणी, शबीर नंदवाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी बस स्टॉप ताईं धरणो हंयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया बजट हड़प करण सां गॾु शहर में लॻल स्ट्रीट लाइटूं बि ॿिए हंधि मुंतक़िल करे रही आहे। हुननि चयो त सफ़ाई न थियण सबबि केतिरनि ई चौकनि चौराहनि ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गंदगी जो ख़ात्मो आंदो वञे। हुसलीअ में टाउन कमेटी जी नई इमारत जो इफ़्तिताह कयो वियो। एमएनए तारिक शाह जामोट, एमपीए जब्बार खान ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पीपी अवामी पार्टी आहे जंहिं सदाईं अवाम जी ख़िदमत कई आहे। हुननि चयो त पीटीआई हुकूमत सबबि सिंध खे फंड नथा मिलनि, पर उन बावजूद बि वॾा कम कया विया आहिनि। पीपी अॻवाननि चयो त जल्द ई टाउन में नादरा ऑफिस जो पिणु बुनियादु रखियो वेंदो, जीअं शहरियुनि खे आसानी थी सघे। कोडी जी मीनारी मुड़िस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची वई। ॻोठ आगा हाशिम शाह जागीर जी रहवासण नारी साइमा गोपांग ऐं संदसि अमड़ सलमा ॿुधायो त संदसि धीअ खे ससु शहज़ादी ऐं मुड़िस वली मोहम्मद ग़लति पेशे लाइ रोज़ानो मारकोट कंदा आहिनि। हुन चयो त धीउ खे तलाक लाइ अदालत खे दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं बाद वली मोहम्मद धमकियूं ॾिए पियो। नारी जी अमड़ ऐं सलमा गोपांग अपील कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।